अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला मन कान नबिय्यन व आदम बैनल माइ वत्तीन ख़ुसूसन अला कहफिल वरा नूरिल हुदा शम्सिल दुहा बदरिद दुजा आलाना व औलाना व हबीबना व हबीब रब्बिना व नूरना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिलना व नूर मक्कीना व अरबीना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वअज़्न फिन्नास बिल हज्जि इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ सां इश्क़ मोहब्बत सां नज फेर याद इश्क़ मोहब्बत सां दिल खोले आका जे मथा सल्लल्लाहु आवाज़ के वधाई सुरो कि मोहम्मद से वफा तो हम तेरे हैं, ये क्या चीज़ जहाँ पर लोह कलम तेरे हैं। काबा है आफिताब जमाल मोहम्मदी, देखे न तो कोई उनका कसूर है। लावा रब्बुल अर्श जिसको मिला उनसे मिला, बटती है कौनैन में नेमत रसूलुल्लाह की। तुझसे और जन्नत से क्या मतलब है मुनकिर दूर हो, अरे हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की। वाजिबुल एहतराम जमायत मुझे प्यारे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी, अल्लाह साईं जल्ल शानहू जे पाक कलाम मजीद मां बुरहान अज़ीम मां मुदल्लिल किताब मां अवां प्यारी जमात जे आॾो क़ुरान पाक जी मशहूर मारूफ़ आयत पढ़ण जो शर्फ़ हासिल कयो आहे। अनक़रीब हज शरीफ़ जो महीनो अचे पियो। कहिड़ो महीनो? हज शरीफ़ जो। भला भाग उन्हनि जा जेके अॼु मक्के ऐं मदीने में, मक्के ऐं मदीने में, मक्को भी शान वारो त मदीनो भी शान वारो। मक्को भी इज़त वारो त मदीनो भी, ॾाढे ॻाल्हाईंदा हलो, मक्को भी इज़त वारो त मदीनो भी इज़त वारो। मक्को भी अज़मतुनि वारो त मदीनो भी अज़मत वारो। मक्के में अल्लाह जो घर आहे, मदीने में मुस्तफ़ा जो घर आहे। मक्के में अल्लाह जो घर,
मदीने में मुस्तफ़ा जो घर, मक्के में आब ज़मज़म, मदीने में आब कौसरा, मक्के में जन्नतुल माला है, मदीने में जन्नतुल बकिया है, मक्के में खदीजतुल कुबरा है, मदीने में फातिमतुज़ ज़हरा है, मक्के में मुझा सुना खुदा जो जलाला, मदीने में मोहम्मद जो जमाला। ओ वाह सोने हबीब जो शहर शानदार, वाह सोने हबीब जो शहर शानदार, वाह के डोबी गुनहगार, वाह के डोबी गुनहगार, वाह पोतो तबेड़ो पारवा, वाह सुने हबीब जो शहर शानदार, वाह डाले जो सुभान अल्लाह। वाह सुने हबीब जो शहर शानदार, वाह ओ आला ने मतया उते, ओ आला आने मत उते, ओ रियाजुल जन्नत या उते, रहमत जो वसकारवा, रहमत जो वसकारवा, वाह सुने हबीब जो शहर शानदार, वाह सुने हबीब जो शहर शानदार, वाह के डोबी गुनहगार, वाह के डोबी गुनहगार, वाह पोतो तबेड़ो पारवा, वाह सुने हबीब जो शहर शानदार, वाह दिल खोले खोले जो सुभान अल्लाह। ये गाल मज़ो जे थी तो दिल खोले सुभान अल्लाह जो। ओ मिठड़े मदीने खे ॾिसे, ओ प्यारे पैगंबर खे पसे, रहंदो न गम ऐं ओटारवा, रहंदो न गम ऐं ओटारवा, वाह सुने हबीब जो शहर शानदार, वाह सुने हबीब जो शहर शानदार, वाह अल्लाह साईं तव्हांखे ॾेखारींदो चओ आमीन। जेके सिकायल हन रब करीम उनखे मदीने जो दीदार कराईंदो। ओ हरम जो मंज़र बेमिसल, हरम जो मंज़र बेमिसल, ओ ॾिसण सां ठरंदी या दिल, चंड खां वधि चमकारवा, चंड खां वधि चमकारवा, वाह मुंहिंजे हबीब जो शहर शानदार, वाह सुने हबीब जो शहर शानदार, वाह केॾो बि गुनहगार, वाह पोतो तबेड़ो पारवा, वाह सुने हबीब जो शहर शानदार, ओ सामो पड़े जे सलाम थो, अचे अंदर खे आराम थो, हे वाह कल्ब के करार, वाह सुने हबीब जो शहर शानदार, वाह केॾो बि गुनहगार, वाह पोतो तबेड़ो पारवा, वाह सुने हबीब जो शहर शानदार,
ओ मुझे हबीब करीम जा गुलाम मुझे हबीब करीम जा दीवाना हाजी सगोरा मदीने शरीफ में होंदा मुझा सुना रबा दिल भर हबीब जे रियाजुल जन्नत में होंदा जन्नतुल बकिया जा दीदार होंदा आबे कौसर जे पानी जा प्याला प्या पियांदा ओ मुझा मिठा मुझे हबीब करीम जी जात बाबरका जे आडो बिही करे दुरूद सलाम पढ़ंदा होंदा आका जे शान मुताबिक महबूब करीम जे दरवाजे ते अची सरकार जे दरवाजे ते खैरात भी पिनंदा दुरूद शरीफ मुझे सोने हबीब जे मथा अल्लाह साईं जल्ल शानो फरमाए तो वअज़न फिन्नास बिल हज वअज़न फिन्नास बिल हज ए इंसानो अचो अचो हज ते अचो ज़बीउल्लाह भी तैयार कयो जिन्हें बेतुल्लाह शरीफ तैयार थियो अल्लाह साईं जल्ल शानो फरमाए तो हजरत इब्राहिम खलीलुल्लाह के ओ इब्राहिम दे खबर मजदूरी छा खबई तवा असां वटि कारीगर ईंदो जगह ठहंदो जगह ठहंदी है ना बुनियाद खां वठी मुंहिंजा सुणा कम हलंदो हिकिड़ो लेंटर लॻंदो ॿियो लेंटर लॻंदो मुंहिंजा सुणा हुन में गाडर टीअल लॻा वेंदा आहिनि मथों पीढ़ थी वेंदी जॾहिं जगह तैयार थी वेंदी घर धणी हुनखे पटको ॿधाईंदो या वॻो जोड़ो कपिड़नि जो हुनखे ॾींदो मज़दूरी पंहिंजी जाइ ते पर ख़ुशीअ मां हुनखे मुंहिंजा सुणा बोस्की जो जोड़ो पारायसि उन जी मर्ज़ी काटन जो जोड़ो पारायसि उन जी मर्ज़ी अल्लाह ताला जल्ल शानो पंहिंजो घर जो ठहरायो हजरत इब्राहिम खलीलुल्लाह जी ज़ात को अल्लाह ताला फरमाए तो इब्राहिम घुर छा थो घुरी अर्ज की तो मौला दुनिया न दौलत न मिलकत न चांदी न सोन न ओ मुझा मौला मां हजरत इब्राहिम खलीलुल्लाह जी दुआ है त हिन जाइ ते अहिड़ो पंहिंजो महबूब आण अहिड़ो महबूब आण जंहिंजे सदके में मक्के जो शहर आबाद थी पवे वो हजरत इब्राहिम खलीलुल्लाह दुआ घुरी दुआ कबूल थी या न मदीने जो साईं आयो या न आमिना जो लाल आयो या न इमामुल अंबिया जी ज़ात आयो या न कायनात जो रसूल आयो या न हेॾो हजरत इब्राहिम खलीलुल्लाह जी दुआ है अल्लाह जे दरबार में अर्ज के मुंहिंजा मौला हाणे घुरियो थई अर्ज ॿुधायो तो रब करीम जो हुक्म आहे त घुर मौला चांदी नथो घुरां मिलकत नथो घुरां का बि चीज़ न घुरिजे मुंहिंजा मौला हिन जाइ ते अहिड़ो महबूब आण जेको तुंहिंजे शहर मक्के के आबाद फरमाए हजरत इब्राहिम दुआ घुरी होॾे हजरत सैयदना ईसा अला नबीना दुआ घुरी बिशारत ॾिनी पंहिंजे क़ौम वारनि खे व मुबश्शिरम बिरसूलिन याति मिन बाद इस्मुहु अहमद ओ मुंहिंजे क़ौम वारो मुंहिंजे रैयत वारो मूंखां बाद में अहिड़ो नबी ईंदो जेको हिन गारे सौर में 3 ॾींहं 3 रातियूं रहंदो घणियूं रातियूं 3 रातियूं 3 ॾींहं रहंदो गारे सोर जी पहाड़ी का वेझी थोरे मियल फ़कीर 2005 में जॾहिं मां वियुसि त तॾहिं त चढ़ी मथे हाणे त असां बि कोन था चढ़ी सघूं हा साईं अल्लाह साईं नसीब कयो जो अंदरि वियासीं पर ईअं सिधो न वञी सघो हेठि झुकी करे ऐं अंदरि वञिबो नफ़िल बि वेही थो पढ़णो पवे दुरूद मुंहिंजे दिलि पर हबीब जे मथां
बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन। ए दोस्तान गिरामी और हजरत सैयदना इब्राहिम खलीलुल्लाह जी दुआ है एडो बिशारत ॾियण वारो अल्लाह जो नबी हजरत सैयदना ईसा अलैहिस्सलाम ए ओ अल्लाह जो ईसा नबी आ जेके अल्लाह ताला बग़ैर पीउ जे पैदा कयो आ। पीउ कोन्हे बग़ैर पीए जे अल्लाह पैदा करे तो करे सके थो। अल्लाह के ताकत आ खुदा जी ज़ात जी मर्ज़ी आ। हज़रत सैयदना ईसा अला नबी अना जी ज़ात के मुझा सोना अल्लाह ताला बग़ैर पीए जे पैदा कयो आ। ओ मुझा सोना रबा हज़रत ईसा अला नबी अना जी ज़ात बिशारत ॾिनी आहे वो मुबश्शिरम बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद। ओ दुनिया वारो मूंखां बाद में अहिड़ो नबी ईंदो जंहिंजो आसमान ते नालो अहमद हूंदुसि ज़मीन ते नालो मुहम्मद हूंदुसि। ऐ नबी नूरुल हुदा आही खैरुल वरा मिसल तुझो नया हबीब मुस्तफा। न तू रब खा जुदा कठे आई सदा एड़ी दिनी खुदा आवा खया अता। नबी नूरुल हुदा ॾाढे त जोरो सुभान अल्लाह अञा जोर सां खुली खुली जो सुभान अल्लाह। नबी नूरुल हुदा आही खैरुल वरा मिसल तुझो नया हबीब मुस्तफा। न तू रब खा जुदा आही कठे रब सां सदा एड़ी दिनी खुदा आवा खया अता। हाय चोरी जे चंड खां सोणे जो नूरवा पैदा न थींदो अहिड़ो न थियो को हुज़ूर वा। अहिड़ो अरबी उतम खयो मौला कसम संदसि सिफ़ात में नमो ॾिठी सफ़ा। नबी नूरुल हुदा आही खैरुल वरा मिसल तुझो नया हबीब मुस्तफा। नबी नूरुल हुदा है कायनात में अहिड़ो न आयो नहीं दो मिठे मुस्तफा जहिड़ो न ॿियो कोई थींदो। नमट तुंहिंजो सानी हुस्न में लासानी मुंहिंजे हबीब खां न है खुदा जुदा। सुभान अल्लाह। हुजूर खां तो मुस्तफ़ा जी ज़ात अल्लाह जी ज़ात खां तो जुदा आहे ही कोन। अरे गुलामे अब्बास पढ़ंदो दुरूदो सलाम वा मुहम्मद आले मुहम्मद ते सुबुह ऐं शाम वा। फिक्र छा जो कयां सना जंहिंजी कयां लखे किरोड़ जंहिंजे दर ते या शिफा। नबी नूरुल हुदा ओ मुझे महबूब करीम जा गुलाम हबीब करीम जा परवाना अल्लाह ताला हजरत सैयदना इब्राहिम खलीलुल्लाह के फरमायो इब्राहिम जी मुझा रब जलील इब्राहिम घुर तो मां अल्लाह जी ज़ात बाबरकात के अता फरमाया। अर्ज के मौला चांदी न सोन न मिल्कत न दुनिया न दौलत न। रब फरमाया तो छा खपई मुझा मौला हिन जाइ ते अहिड़ो नबी आण जेको तुंहिंजे शहर के आबाद फरमाए। तो हजरत इब्राहिम दुआ घुरी मदीने जो साईं आयो कायनात जो रसूल आयो जंहिंजे सदके खुदा कायनात पैदा कई 18,000 जहान पैदा कया आसमान जोड़ियई ज़मीनुनि खे जोड़ियई
सिज चंद तारा अल्लाह ताला जोड़िया सारी कायनात जो वजूद मुस्तफ़ा जे सदके पैदा थियो वा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त ओ इब्राहिम हाणे तुंहिंजी दुआ क़बूल आहे, ॿियो घुर छा खपई? चवे थो मुंहिंजा मौला ॿियो कुझु न खपे, बसि मुंहिंजो महबूब खपे। अल्लाह साईं फरमायो त इब्राहिम हाणे ॻाल्हि ॿुध, ए बैतुल्लाह जे साम्हूं अबू कुबैस पहाड़ी आ, उते बीही करे माण्हुनि खे हज जे लाइ सॾु कर। माण्हुनि खे हज जे लाइ सॾु कर। हज़रत इब्राहिम चयो त मौला मां जो जबल अबू कुबैस जे पहाड़ी ते चढ़ी माण्हुनि खे सॾियां, माण्हू त मुंहिंजो आवाज़ कोन ॿुधंदा, मके वारा कोन ॿुधंदा, मदीने वारा कोन ॿुधंदा, ताइफ वारा कोन ॿुधंदा, दादू ज़िले वारा कोन ॿुधंदा, सिंध हिंद वारा कोन ॿुधंदा। रब कायनात ज़ुल जलाल वल इकराम फरमायो ऐ इब्राहिम खलीलुल्लाह सॾण तुंहिंजो कमु आहे, तुंहिंजे आवाज़ खे फैलाइण मां रब जो कमु आहे। सुभान अल्लाह। इब्राहिम तूं छॾ दे अथसि, सॾे त ॾिस। अबू कुबैस जे पहाड़ी ते आयो, अचे चई त अज़न फिन्नास बिल हज, अचो मुसलमानो हज ते। खुदा ताला इब्राहिम खलीलुल्लाह जे आवाज़ के पूरी दुनिया में फैलायो। काज़ी अयाज़ शुफा शरीफ में तो लिखे त जे औरतुनि खे हमल हो, पेट हो, पुट हा या न्याणियूं हुयूं, जन बि उते लब्बैक चई, अल्लाह उन्हनि खे उम्रो बि नसीब कयो त हज बि नसीब कयो। अबा फ़कीर इसहाक खोसे खान भी लब्बैक चई हूंदी न मां जे पेट में, तॾहिं त ख़ुदा मदीनो नसीब कयुसि। फ़कीर परियल शर खे बि ख़ुदा ताला नसीब कयो जो अम्मा जे पेट में लब्बैक लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक लब्बैक। ओ मुंहिंजा सोना भाउ, मुंहिंजा दिलबर भाउ, काज़ी यादि फरमाए त जंहिं बि अमलनि जे पेट में हिकिड़ो दफ़ो लब्बैक चयो, अल्लाह उन्हनि खे हिकिड़ो दफ़ो हज नसीब कयो। जंहिं ॿ दफ़ा चयो उनखे ख़ुदा ॿ हज नसीब कया। कंहिं टे दफ़ा चयो त ख़ुदा उन्हनि खे टे दफ़ा नसीब कयो। जंहिंखे कंहिंखे ख़ुदा ताला हिकिड़ो दफ़ो उमिरो नसीब कयो, हिन हिकिड़ो दफ़ो चयो हूंदो, ॿ दफ़ा चयो हूंदई त ॿ दफ़ा नसीब थियो हूंदई। आबिद ख़ानज़ादे फ़क़ीर वांगुरु अम्मा जे पेट में लब्बैक कई हूंदई, तॾहिं त ख़ुदा मदीने ऐं मके जो दीदार करायो। सुभान अल्लाह। दुरूद मुझे साईं। सोने नबी खां मदीने जे साईं खां सहाबिन पुछियो, या रसूल अल्लाह हज छा है? हज छा है? मदीने जे साईं फरमायो, बैतुल्लाह खे ॾिसण, हजर अस्वद के चुमण, सफ़ा मरवे ते भजन, अरफात जे मैदान में हाज़िर थियण, मिना मुज़दलिफ़े ते अचण, शैतान के पथरियूं हणण, कुर्बानी करण, ठोड़ करण, इहो हज आहे। ॻाल्हि सम्झ में आई? बैतुल्लाह जो दीदार, काबतुल्लाह जो दीदार, हजर अस्वद जो जमण। हजर अस्वद अमीर उमर नबी साईं जो ग़ुलाम आहे, मुस्तफ़ा जो ग़ुलाम आहे। पोइ हजर अस्वद खे चुमे पियो, चुमी ऐं पोइ ते हटी पत्थर खे चवे थो हजर अस्वद खे त हजर अस्वद तूं रंग जो कारो ही, तोखे चुमण मां न फ़ाइदो आहे न नुक़सान आहे, पर छा कयूं जे मदीने वारे साईं तोखे न चुमियो हुजे हा त अॼु अमीर उमर बि तोखे न चुमे हा। हज छा है? अल्लाह जे घर जी ज़ियारत करण,
अरफात जी हाज़री भेण मुज़दलिफ़ा ऐं मिना जे हाज़री करण शैतान के पथरियूं हण तवाफ़ करण सफ़ा मरवे जो सही करण हिजरे असवद के चुमण इहो सभु हज आहे। साईं फरमाइनि था जॾहिं हाजी सगोरो हज कंदो आहे, हाजी सगोरो हज कंदो आहे, हज करे बस कंदो आहे ईअं पाक थींदो आहे ॼण माउ जे पेट मां हाणे ॼओ। सम्झो था? अॻे ॿुधंदा हुआसीं वेंदा हुआसीं त फलाणे ॻोठ में फलाणे शहर में हाजी आयो आहे, हलो त उनजो हली दीदार कयूं। हाणे हज करे था अचनि त केरु दीदार जे लाइ कोन थो वञे। छो नथा वञनि ख़बर अथव? इहा ख़बर अथव छो था वञनि माण्हू? हाजी ग़ुलाम नबी महेसर जो शेर आहे, मूंखे ज़हन ते न आहे। उन शेर चयो आहे त हाजी बि घणा त गॾा गॾा बि घणा। हाजी पंहिंजे हज खे दरबदर करे छॾियो। असलियत हज जी इहा आहे जो हाजी जी ख़ासियत आहे जो हाजी हज करे अचे न उन जे ज़बान ते कूड़ हुजे, न उन जे ज़बान ते गिला हुजे, न हुन जे ज़बान ते ग़ीबत हुजे, न हुन जे ज़बान ते शराब हुजे, न हुन जे ज़बान ते गिला ऐं ग़ीबत हुजे, न मुंहिंजा सुणा व्याज जे वेझो हुजे, हराम जे वेझो न हुजे। ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजा महबूब लजपाल नबी फरमाइनि था जॾहिं हाजी हज करे मोटंदो आहे ईअं पैदा थियो ॼण माउ जे पेट मां हाणे ॼाओ आहे। मुंहिंजा सुणा पंहिंजे गुनाहनि खे माफ़ ऐं तर्क कराए आयो, पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी रब जे दरबार मां वठी अॼु तव्हां असांजे शहर में पहुतो आहे। ओ मुस्लमानो ईमान वारो, अॼु हाजी जी इज़त आहे, पर अफ़सोस मुस्लमान जो हाजिर पंहिंजे इज़त खे विञाए वेठा। व्याजी हाजी नज़र थोरे फेरायो न, हर कम हाजी में थी विया। अॻे कसम कोन खणंदा पर हज करे आया त हाणे ॿीणा कसम था क़ुरान जा कसम, ज़बान ते गार गिला गीबत। हज जो शेवो इहो न आहे, हज जो शेवो उहो आहे जो उन जे ज़बान खां कंहिं मुस्लमान खे तकलीफ़ न पहुचे। दुरूद शरीफ मुझे सोने हबीब जे मथा। बुलंद आवाज़ सां मुझे हबीब जे मथा दुरूद शरीफ। शौक़ और मोहब्बत सां मुझे आका जे मथा दुरूद शरीफ पढ़ंदो सल्लल्लाहु अलैका या और मुझे महबूब करीम अलैहिस्सलाम जा ग़ुलाम आओ, मुझे दिलबर हबीब करीम जा दीवाना आओ। अल्लाह ताला का दुआ करो तो अल्लाह ताला असांखे हाजी बनाए, पर हज जे मथा इस्तकामत ऐं अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। दुरूद पढ़ंदो मुझे सोने हबीब जे मथा। है आने वालों ये तो बताओ शहर मदीना कैसा है। कैसा है
ओ मुझा मिठा मुझा दिल बरफा मुझे आका जा परवाना अन करीब कुर्बानी जो महीनो भी अचण वारो आ उन्हीं जा भी फज़ाइल बुध ओ मुसलमान ईमान वारो साहिब नसाब वारो आ मिल्कत वारो आ दुनिया वारो आ 7.5 तोला सोन जा तुझे घर में मौजूद आ या 7.5 तोला सोन जी कीमत तुझे घर में मौजूद आ या 52 तोला चांदी या उन जी कीमत तुझे घर में मौजूद आ साल फ्री अचे उन जे मथा तोखे कुर्बानी ॾियणी आ हर साहिब नसाब वारे जे मथा कुर्बानी वाजिब आ जहिड़ी तरह सां ज़कात वारे जे मथा ज़कात फर्ज़ आ अहिड़ी तरह सां उन शख़्स जे मथा कुर्बानी वाजिब आ उन मिल्कत साहिब नसाब चइबो ई उनखे आ जंहिंजे घर में 7.5 तोला सोन जो हुजे 52 तोला चांदी हुजे या उन जेतिरी क़ीमत उन जे घर में हुजे पर कर्ज़ वारे ते कुर्बानी न आहे ईअं न त ॿियो कर्ज़ खणी ऐं कुर्बानी करे ईअं बि नाजाइज़ कर्ज़ पखे लथे खां सवा जेकॾहिं हुन वटि 7.5